नाज़रीन, ठटे में ज़हनी माज़ूर नौजवान के तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाइण वारे केस में डीएचओ जे पुट साथी समेत पुलिस वटि गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। 4 ॾींहं अॻु ज़हनी माज़ूर नौजवान मोहसिन खत्री खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाए वीडियो वायरल करण वारे केस में मुख्य जवाबदार नामज़द कयल सॼण मेमण ऐं संदसि साथी मुर्तज़ा ख़ुश खे ठटो पुलिस हवाले कयो वियो। डीएचओ ठटो डॉक्टर हनीफ़ मेमण संदसि जवाबदार पुट ऐं संदसि साथीअ खे पुलिस हवाले करे छॾियो। संदन हिक साथी आमिर मेमण काल्ह शाम जो गिरफ़्तार थियो। केस में नामज़द 5 जवाबदारनि मां 2 जवाबदार नईम जोखियो ऐं ज़ाहिद खडाणी 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार थियल आहिनि। अदालत पारां ज़मानतूं रद्द थियण ऐं जवाबदार फ़रार थियण ते पुलिस अटालन डीएचओ ठटो डॉक्टर हनीफ़ मेमण जे बंगले ते छापो हणी खेसि कुझु देरि हिरासत में रखियो हो। जवाबदारनि पारां ॾोह में इस्तेमालु थियल डीएचओ जी सरकारी कार पुलिस हथ कई हुई। डीएचओ खे पुट 24 कलाकनि अंदरि पेश करण वारी ख़ातिरीअ ते आज़ादु कयो वियो हो।